अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त आउं आहियां अवां जो पंहिंजो शेख सरताज। कीअं आहियो दोस्तो? उमेद आहे त सभु ठीकु ठाक हूंदा। जीअं त दोस्तो चवंदा आहिनि त अगरि इंसान जी लक हुजे त उन्हनि जी थोरी महिनत बि तमामु सुठो रंग लाहींदी आहे। सो ईअं ई असांजो भाउ सिंगर एजाज़ मंगी साहब, उन बि ईअं ई तमामु थोरे अरसे में तमामु सुठी इज़त कमाई आहे, तमामु सुठी शोहरत कमाई आहे। ऐं जंहिंजो अॻे एल्बम में फ़ाइज़ा अली सां डुएट कलाम बि असीं रखियो हुयोसीं। सो अवां दोस्तनि बि इलाही पसंदि कयो, इलाही लाइक कयो ऐं असां यूट्यूब ते बि ॾिठोसीं केतिरा उन्हनि जा व्यूवरशिप थिया आहिनि। सो उन एल्बम जी कामयाबी खां पोइ हिकु भेरो ॿीहर उन्हनि जे एल्बम जो शो थी रहियो आहे मुस्कान एंटरप्राइज़िस में, जंहिंजो प्रोड्यूसर भाउ हाकिम अली चना साहब आहिनि। 29 तारीख़ पनवाकिल प्रेस क्लब में छंछर जी शाम ते। सो सभिनी दोस्तनि खे दिलि जी गहराइनि सां दावत थी कजे त शो में शरीक थी शो जो मान मथां कंदा। ऐं मां वरी बि ईअं चवंदुमि त ॾाढा ख़ुशनसीब आहिनि उहे पाकिस्तान वारा जेके पंहिंजे सिंध जे फ़नकारनि, सिंध जे माना शख़्सियतनि जे शो में शामिलु थी करे ऐं सुकून ऐं मज़ो हासिलु कनि था। असीं त परदेसी आहियूं, पर इनशा ज़िंदगी रही त असीं बि कॾहिं न कॾहिं शोनि में शामिलु थींदासीं। तव्हां सभिनी सां मुलाक़ातूं कंदासीं, मिलंदासीं। दुआनि में यादि। अस्सलाम वालेकुम या अली मदद।